साईं नालो मुंहिंजो मोहम्मद उमर चांडियो, ज़ात चांडियो, वेठल ॻोठ बुढो खान चांडियो, जिते मुंहिंजी ज़रई ज़मीन आहे, जंहिंमें मुंहिंजा माइट कुझु आहिनि से कंहिं वक़्त में थोरो वक़्तु अॻियां सो उनखे विहण मूं ॾिनो। ऐं हाणे जेको आहे सो मुंहिंजी बनी जेको कौज़ो करे वेठा आहिनि ऐं मूंखे जेको आहे सो मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ऐं इहो बि आउं ॿुधे में कंहिं बि कूड़े केस में मूंखे फासाइणु चाहिनि था। ऐं मुंहिंजे जेको घरनि ॾे रस्तो वेंदो मुंहिंजी बनी मां, खाते वारी बनी मां, उहो मुंहिंजो रस्तो बि उन मां बंदि करे छॾियो आहे। ऐं जेको आउं अपील थो करियां SP मीरपुर ख़ासि खे ऐं DIG मीरपुर ख़ासि खे त मूंसां इंसाफ़ु कयो वञे। ऐं हे जेके माण्हू मूंखे मौत मार धमकियूं पिया ॾियनि ऐं इन्हनि खां मूंखे बचायो वञे, मुंहिंजो तसब कयो वञे। ऐं मुंहिंजी बनी सां को अहिड़ो फ़ैसिलो की चङनि माण्हुनि कयो बि सही हो ऐं फ़ैसिले में उहे बि उन ते बि हो कोन आया, जेके उन चयो हो त तव्हां इहो बनी जे वेठा आहियो त इहा रखो ऐं हिन खे ॿिए पासा ॾेई छॾियो, पर उहो बि उन फ़ैसिले ते बि इनकारी थी विया आहिनि। ऐं हाणे मूंखे मूं ते प्रेशर ऐं हिरासा कनि पिया। ऐं मुंहिंजी अपील आहे त मूंखे तसब ॾिनो वञे ऐं मूंसां इंसाफ़ु कयो वञे। बाबा उहे आहिनि जेको कमु करे पियो जा हिन जो वॾो सरबराह आहे, इहो कराए पियो सो जहांगी आहे। ऐं कनि पिया से राहू आहे, साईं खे चवां उन में वेठल अनवर ऐं कारो ऐं राहू जा भाउ अली मोहम्मद ऐं अली मोहम्मद जा पुट, इहे काफ़ी माण्हू मुंहिंजी बनी में वेठल आहिनि ऐं मूंसां को वहिंवार करण लाइ तयारु कोन्हे। मौत मार मूंखे धमकियूं बि ॾियनि पिया ऐं हिरासा कनि पिया। त उहो मुंहिंजी पुरज़ोर अपील आहे त मूंसां इंसाफ़ु कयो वञे। ऐं सुभाणे को बि कूड़ो केस ऐं मूंखे फसाइणु चाहिनि था उन जी आउं अपील थो करियां। ऐं हीउ जेको मुंहिंजो रिकॉर्ड ते रखियो वञे त सुभाणे कूड़ो केस कनि त उन में आउं ज़िमेवारु न हुजां।